मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर अशरफ शाह मूजिब GDA सिंध जे सदर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी मटियारी जे सियासी समाजी अॻुवान सैयद इमदाद शाह जामोट जी दावत ते मटियारी भरिसां जींदल कोट पहुतो, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवान ऐं PPMA सैयद तारिक शाह जामोट जे सौट सैयद इमदाद शाह जामोट पीपल्स पार्टी खे अलविदा चई GDA में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। उन मौक़े ते सैयद इमदाद शाह जामोट जो चवणु हो त पीपल्स पार्टी हाणे अवामी पार्टी नाहे रही। असां अॼु दोस्तनि सां गॾु GDA में शमूलियत कयूं पिया। असांजी सियासत अवाम लाइ आहे। GDA सिंध जे सदर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी जो चवणु हो त असां हिन भेरे नए जोश वलवले ऐं नए हिकमत अमलीअ सां पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो करणु पिया वञूं, जंहिंजे लाइ असांखे नौजवाननि जे साथ जी ज़रूरत आहे। सैयद इमदाद शाह जामोट जी शमूलियत हिकु सुठो सवण आहे। असांजी पार्टी खे इमदाद शाह जामोट जहिड़नि नौजवाननि जी ज़रूरत आहे। हिकु सवाल जे जवाब में सदरुद्दीन शाह राशिदी जो चवणु हो त इमरान ख़ान कॾहिं बि असेंबलियूं न टोड़ींदो। असेंबलियुनि जी मुदे में बाक़ी 7 महीना बचा आहिनि। कहिड़ो MPA हिन वक़्तु इस्तीफ़ा ॾेई बाई इलेक्शन में वेंदो, उन करे असेंबलियूं टुटण जो सवाल ई पैदा नथो थिए। सदरुद्दीन शाह राशिदी जो चवणु हो त मखदूम जमील ज़मा लाइ इज़त आहे, हू गादी नशीन आहे, उन करे संदसि इज़त कयूं था। असांजी पार्टी जा दरवाज़ा संदसि लाइ खुलियल आहिनि। उन मौक़े ते गज़नफर हयात मंगरियो, सफ़दर अब्बासी, सरदार रहीम, सैयद जलाल शाह जामोट, सैयद तैमूर शाह जामोट ऐं ॿिया अॻुवान पिणु मौजूदु हुआ।